मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात बाबरकात जबले उहद सां ॻाल्हायो। जबले उहद खे ॿुधायो त तुंहिंजे मथां केरु केरु बीठो आ। कदहिं अमीर उमर शहीद थींदो मुझो मुस्तफा जबल के ॿुधाए रहियो वा। छो जंहिंजो नालो जबला जंहिंखे अल्लाह जबलन मां बि जंहिंखे सुञाणप अता फरमाईंदो आ। मां अर्ज़ कयो अल्लाह तव्हांखे मक्को मदीने जी हाज़िरी नसीब करे। मक्के जे ॿाहिरां निकिरंदा मदीने जे ॿाहिरां निकिरंदा उतां जा तव्हांखे ॿुधाईंदा हे जहन्नमी जबल हल हे जन्नती जबल हल। पुछो त छाजे करे चवंदा जॾहिं महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम कुफारे मक्का खां तंग थी करे जॾहिं हबीब अचन पिया इन जबलन ते चढ़न पिया जबल हीअं थींदो पियो वञे मुझे महबूब उन जबल खे पारा था ॾिना। अॼु ॾींहं ताईं उहे जबल कारा लॻा पिया हल उहे जबल जहन्नमी सॼा वेंदा आहिनि। हिकिड़ा उहे जबल मुंहिंजा महबूब कदम रखनि जबल निमी पवे। वञो मके मदीने सरकारी सिकंदर खां पुछो त मके मदीने में तव्हां जॾहिं न ज़ियारत ते निकिरंदा ॿुधाईंदा त हे जहन्नमी जबल हे जन्नती जबल। छो जन मुस्तफा खे सुञातो उहे पहाड़ भी जन्नत जन महबूब खे सुञातो। मुंहिंजा दोस्त जेतिरो चओ क़ुरान पढ़ण लाइ तयार हां यादि रखी छॾियो हिन रूए ज़मीन ते अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात 18,000 मखलूक में इज्जत वारो इंसान खे बनायो आहे। मां क़ुरान जूं आयतूं पढ़ण जे लाइ तयार हां। जन मुंहिंजे मुस्तफा खे न सुञातो रब उन्हनि खां इंसानियत वारो शरफ़ बि खसे परे करे छॾियो।